अस्सलाम वालेकुम आवाज़ सोपिया फास्ट न्यूज़ मां हाँ साजिद कोराई। पूरे मुल्क जियां सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में भी कश्मीरन सां बदीअ जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे। शागिर्द उस्तादन शागिर्दनि तरफ़ां भी रैलियूं कढियूं पियूं वञनि। सिंध समेत सॼे मुल्क जियां सखर में भी कश्मीर सां बदी लाइ कश्मीर दिहाड़ो मल्हायो वियो। कश्मीर दिहाड़े के मौके ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ फनता रैलियन की सूरत में प्रेस क्लब पहुता, जिते कश्मीरन ते भारतीय ज़ुल्मन ऐं रियासती दहशतगर्दी खिलाफ़ नारेबाज़ी करे मोदी के पुतले के बाजू ॾेई साड़ियो वियो। ॿिए पासे मटियारी में पिण कश्मीरी भाइरनि सां यकजहती जो दिहाड़ो मल्हाइण के सिलसिले में अॼु डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडिया की अॻवानीअ में SSP ऑफिस का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जैमें असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी, DAO एजुकेशन मटियारी गुलाम सरवर मल्हा, DSP मटियारी मीर लियाकत तालपुर, मुख्तियारकार मटियारी गुलाम मुस्तफ़ा शर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। हालानी में भी कश्मीरन सां बदीअ जो इज़हार किया पियो। ॻोठ अलीशेर चांग में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ज़हरो खान चांग में कश्मीर यकजहती डे के हवाले से रैली करी वई। उन मौके ते रैली के खिताब कंदे उस्ताद निसार अहमद चांग, गुलाम हैदर अंसारी, रज़ा मोहम्मद चांग, करीम बख्श, अदालत अली, अल्लाह बचायो ऐं ॿियनि चयो त मोदी सरकार कश्मीर मथां ज़ुल्म बंद करे उन्हनि खे आज़ादीअ सां जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं असां पाकिस्तानी अवाम कश्मीरी भाइरनि सां हर मोड़ ते दुख सुख में उन्हनि सां गॾु आहियूं ऐं मुतहद थी कश्मीरनि खे पंहिंजो हक़ ॾियारींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट न्यूज़।